अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे जी जियारियो जन, विछड़ियल साथियुनि लाइ श्रद्धांजलियूं। लेखक रशीद भट्टी। छापो ॿियो, छपाईंदड़ रशीद भट्टी एकेडमी, साल मार्च 2016 ईस्वी। किस्त चौथी, सामी सफ़र हलिया। अॼु मन ते मूंझ आहे, अंदर में उदासीअ जूं कारियूं घंघोर घटाऊं ऊंद अंधूकार लायूं बीठियूं आहिनि। सीने मां सूर जूं सटूं पयूं उभरनि। दिलि आहे जो कंहिं पर चैन ऐं आराम नथी माणे। अॼु उहा वेदन रुगो मूंसां न आहे, मुंहिंजे भाइरनि ऐं भेनरुनि सां बि आहे, मिटनि माइटनि ऐं यारनि दोस्तनि सां बि आहे, पर हर उन शख़्स सां आहे जंहिं रतीअ लाइ बि बाबे साईंअ सां रिहाण कई हूंदी। अञा ताईं साह सामत में न आहे, या मां हुर खुर न हटी आहे। रूह रोज राड़े जे रुंझनि में रुलंदो ऐं भटकंदो थो अचे। आथत ऐं आसरो अचे बि त कीअं, सुकून मिले बि त छो। चैन चुप अचे बि त छा लाइ। ही सूर सोकड़ो त साथ की न छॾींदा आहिनि। जॾहिं साह सियाणा सुपरी फिराक जे आग में उछलाए हलिया वेंदा आहिनि त रूह ऐं ज़हन, दिलि ऐं दिमाग़ जनम जनम ताईं ॼण ॾुखनि ॾुलावनि जे संसार में हलिया वेंदा आहिनि। बाबा साईं बि असां खां विछड़ी असांखे अहिड़े सौदाउनि ऐं सूरनि जे सागर जे हवाले करे वियो आहे। बाबो बि मौली साहब जहिड़ो, हाफ़िज़ साहब जहिड़ो, अब्दुल हमीद भट्टीअ जहिड़ो। अॼु रुगो मां उदास न आहियां, मूंसां गॾु सखर उदास आहे ऐं सॼी सिंध उदास आहे। सिंध जी सहाफ़त जी तारीख़ सुॾका भरे रही आहे। सिंध जी तबात ऐं इशाअत जी तारीख़ पंहिंजे अमुल माणिक ऐं सुतून विञाइण ते ॻोड़ा ॻाड़े रही आहे। मौलवी हाफ़िज़ अब्दुल हमीद भट्टी, मुंहिंजो पीउ, हफ़्तेवार अलमिनार, सखर जो एडिटर, शमसिया कुतुबखाने सखर जो बानी ऐं रूहे रवां वफ़ात करे वियो आहे। उहो अब्दुल हमीद भट्टी जंहिं अरोड़ जी तारीख़ी ऐं मुतबरक मिटीअ मां जनमु वरितो ऐं सिंधूअ किनारे सखर जे ज़मीन तां सहाफ़त जे आसमान ते उभरियो। ख़िलाफ़त तहरीक जो कड़ियल ऐं पचाए पको कयल, जमियत उलमाए हिंद जो सरगर्म रुकन, मस्जिद मंज़िल गाह जी इख़्तिलाफ़ी वाक़े जो अखियुनि ॾिठो ऐं अमली शाहिद ऐं सतायल। ख़िलाफ़त तहरीक ऐं आज़ादीअ जे हलचल दौरान क़ैदो बंद जूं सहूबतूं सही बि उसूल तां न हटण वारो हाफ़िज़ साहब अॼु असां खां मोकिलाए वियो। अॼु हिकु दौर जो ख़ात्मो थी वियो आहे। उबैदुल्ला सिंधी, मोहम्मद अली जौहर ऐं अबुल कलाम आज़ाद जो मुअतक़द, मौलाना ताज महमूद अमरोटी जो मतवालो, पंहिंजे प्रेस जो नालो ई महमूदिया प्रिंटिंग प्रेस रखियो हुयईं, ऐं मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई ऐं मोहम्मद सादिक खॾे वारे जो शायदि आख़िरी रफ़ीक अॼु असां खां मोकिलाए वियो आहे। अॼु असांजो उहो बाबो गुज़ारे वियो आहे जंहिं 1930 ईस्वीअ वारे पुराशोभ सियासी ऐं समाजी हंगामनि वारे दौर ऐं इक़्तिसादी जिदोजहद जे आलम में नासाज़गार हालतुनि हेठि हज़ारें मुखालिफ़तुनि ऐं रुकावटुनि जे बावजूदु अकेले सिर कलंदरी लॾे सां महदूद माली वसीलनि ते सिंध जे सहाफ़त में विख विधी। राशिदी बिरादरान ऐं मरहूम जस्टिस अब्दुल रहीम खरल आज़ाद जे कलमी ताउन सां हिन माहवार अल मीनार जारी करे पुठिते पियल सिंधी मुस्लमाननि में सियासी ऐं समाजी सुजागी ऐं जागरता आणण लाइ पेशकदमी कई। हिन अड़ावणा वही हिमत सां उन माहवार अदबी रिसाले खे 2 महीना हलायो। हू पाण कंपोज़ कंदो हो ऐं पाण ई पेरनि वारी मशीन हलाए छपाई कंदो हो। एतिरे क़दुरु जो रिसाले जी बाइंडिंग बि पाण करणी पवंदी हुयसि, पर हिन हिमत न हारी ऐं पंहिंजे अज़म ऐं उदम सां मक़सद में मगन रहियो। अॻिते हली सियासी तक़ाज़ाउनि जे मदेनज़र हिन रिसाले खे हफ़्तेवार सियासी अख़बार जो रूप ॾिनो ऐं अवाम में सियासी बेदारी ऐं शऊर लाइ कोशिश कंदो रहियो। हफ़्तेवार अल मीनार संदसि वफ़ात ताईं जारी रही। अवाम ऐं बेवस बे आवाज़ ख़ल्क़ जो आवाज़ थी हर ज़ुल्म ऐं ॾाढ ख़िलाफ़ पुकारींदी रही। कंहिं कामोरे कड़े जे रोब ताब में न आई।
पोइ खणी नतीजे में बाबा खे कामोरनि तरफ़ां क़ाइमु कयल केतिरनि ई कूड़नि केसनि खे अख़बार बनिस्बत मुंहुं ॾियणो पियो ऐं हिकु ॿिनि में कंटेम्प्ट ऑफ कोर्ट में सज़ा बि खाइणी पई, पर उहो कुझु बि हिन खे सच ऐं हक़ जे आवाज़ उथारण खां रोके न सघियो। 1930 ईस्वीअ में जॾहिं सखर में हेमनदास ऐं हरिसंघ जा कुतुबखाना औज ते हुया त बाबा शमसिया कुतुबखाने जो बुनियादु विधो। उन कुतुबखाने न रुगो अहम मज़हबी किताबनि जी तसनीफ़ ऐं इशात कई, पर क़ौमी नुक़्ताए नज़र सां सुजागी आणींदड़ केतिरा ई मज़हबी ऐं समाजी किताब बि छपराए शाया कया। उनखां सवाइ लोक अदब जे सिलसिले में हिन कुतुबखाने लोक दास्ताननि, मौलूदनि, मदाहनि ऐं मनाज़रनि जे मौज़ूअ ते बि काफ़ी किताब छपराया, जन जा दर्जननि जे तादाद में छापा या इशातूं निकितियूं। बाबा मरहूम जा फ़िक़ा ऐं हदीस ते लिखियल ऐं छपायल किताब अॼु बि सिंध जे वॾनि मदरसनि में दर्सी किताब तौरु पढ़ाया वञनि था। संदसि मशहूरु फ़िक़ा जी किताब तहफ़तुल फ़िक़िया जा हिन महिल ताईं 8 छापा शाया थी चुका आहिनि। ॿिए नंबर ते संदसि किताब मुरतुल सुन्नत हदीसुनि जे मौज़ूअ ते आहे, जंहिंजा 5 छापा अची चुका आहिनि। अॼु उहो हाफ़िज़ अब्दुल हमीद भट्टी गुज़ारे वियो आहे, जो सतायल ऐं मज़लूम जे सॾ ते न रुगो लबैक चवंदो हो, पर उथी खड़ो बि थी पवंदो हो ऐं डंडो खणी बिना हॿक ऐं रोक टोक या हिजाब जे कंहिं बि कामोरे कड़े जे हुजरे में दादरसीअ लाइ धूके पवंदो। हुजत सां वॾी वात ॻाल्हाए मज़लूम जी तर्जुमानी कंदो हो। हू सदाईं हलण लाइ लकड़ुनि मां डंडो इस्तेमालु कंदो हो ऐं डंडो बाबा जो अणटुट हिसो बणिजी पियो। सो उहो मौलवी अब्दुल हमीद डंडे वारो गुज़ारे वियो, जो ग़रीब राहक जो रखपाल हो, जो सतायल ऐं बेवाहन जो भरझलो हो। उहो मौलवी साहब वफ़ात करे वियो, जो ओड़े पाड़े जे मिसकीननि ऐं लाचारनि लाइ मंझंदि ऐं माॻ हो। अॼु असां सां गॾु उहे राज उदास आहिनि, उहे मिसकीन मलूल आहिनि, जन लाइ हू कामोरे ते चढ़ी वेंदो हो। उहे हारी हां लाहे वेठा आहिनि, जन लाइ हू वॾेरनि सां वेड़ियूं खाईंदो। उस धुप आंधी ऐं मींहं में खेनि सॾ में सॾु ॾींदो हो, संदन दस्तगीरी ऐं मुश्किल कुशाई कंदो हो। अॼु उहो अवाम उदास आहे, जंहिंजे अंदर जे इज़हार लाइ हिन पंहिंजे अल मीनार जा कालम वक़ुफ़ करे छॾिया हुया, जंहिंजे उमंगुनि, अरमाननि, ख़्वाहिशुनि ऐं घुर्जुनि जी तर्जुमानी अल मीनार जा सिफ़ा कंदा हुया। अॼु उहो हाफ़िज़ अब्दुल हमीद गुज़ारे वियो, जंहिंजी सोबत में मूं लिखण पढ़ण जो शौक़ु पिरायो, जंहिं मौलवी हाफ़िज़ आलिम फ़ाज़िल दस्तारबंद हूंदे बि मूंखे सोच ऐं फ़िक्र जी आज़ादी ॾेई पंहिंजे आज़ादु ख़यालीअ ऐं रोशन ज़मीरीअ जो सबूत ॾिनो, जंहिं मूंखे नंढे हूंदे मस्जिद में विहारे क़ुरान, अरबी ऐं फ़ारसीअ जी तालीम ॾिनी, त वॾे थियण ते अंग्रेज़ी इल्मु हासिलु करण जो शौक़ु ॾियारियो, जंहिं मूंखे नंढी वईअ खां ई महिनत, मुशक़त ऐं जिदोजहद करण जो दर्सु ॾिनो, जंहिं मूं में ज़िमेदारियूं निभाइण जो जज़्बो पैदा कयो, जंहिं मूंखे 42 सालनि जी उमिरि में बि ॿारनि जियां वेही नसीहतूं ऐं हिदायतूं कयूं। अॼु मुंहिंजो उहो अबो मूंखां विछड़ी वियो आहे, जंहिं मूंखे लिखण ते हिमथायो, मूंखे सेखारियो त सच वॾे में वॾी इंसानी ख़ूबी ऐं ख़ुदाई नेमत आहे, ऐं कूड़ ऐं मुनाफ़िकी मोमिन ऐं मुड़ुस माण्हूअ जे मुंहं ते न पवंदा आहिनि, जंहिं मूंखे ॿुधायो त वॾे में वॾे माण्हू अॻियां बि हक़ जी ॻाल्हि करणु तलवार वारे जिहाद खां वॾो जिहाद आहे, जंहिं मूंखे उहा पटी पढ़ाई त अंदरि ॿाहिरि हिकु रखिज ऐं सच ऐं सदाकत जी राह तां हलण में जे सख़्तियूं ऐं सहूबतूं सहणियूं पवनी त पुठिते न हटिज, जंहिं मूंखे सम्झायो त ख़ुशि मिज़ाजी ऐं ज़िंदह दिली, ख़ुशि तबई ऐं ख़ुशि ख़ल्क़ी पुरसुकून ऐं आरामदा ज़िंदगीअ जो राज़ थी। पाण खिल, ॿियनि खे खिलाए त सूर सख़्तियूं संधा करे हलिया वेंदई। सो अॼु मुंहिंजो उहो अबो मोकिलाए वियो आहे, जंहिं न रुगो मुंहिंजी ज़िंदगी ठाही, किरदार जी तामीर कई, ख़ुलूस ऐं तोड़ निभाइण जी ख़सलतुनि खां रोशनास कयो, हीणे ऐं हाजतमंद जी वाहर करण ऐं तरफ़दारीअ जो दर्सु ॾिनो। मुंहिंजी जा बि शख़्सी, अदबी, समाजी ऐं थोरी घणी सियासी ज़िंदगी आहे, उन जी इमारत जा बुनियाद बाबा साईं विझी वियो। सो अॼु रूह बेचैन ऐं वेगाणो ऐं व्याकुल आहे।
मन मोगो ऐं मुंझियल थम, अॼु न रुगो मुंहिंजो पीउ मूंखां विछड़ी वियो आहे, पर अवाइली उस्ताद साथी ऐं रहनुमा साईं ऐं सामी सफ़र हलियो वियो अथमि। हुन करे अॼु जे कालम में उन जे हुज़ूर हिन नाचीज़ ऐं खेन हिन नाचीज़ ऐं कीन जहिड़ी नज़र अक़ीदत याशर उन करे अॼु जे कालम में उन जे हुज़ूर हिन नाचीज़ ऐं कीन जहिड़ी नज़र अक़ीदत या श्रद्धांजलि पेश करण खां सवाइ ॿियो कुझु लिखण जी समक नथो सारे सघां, कलम साथ नथो ॾिएमि, शाल संदसि ॾसियल ऐं ॾेखारियल संवारियल ऐं सेखारियल ज़िंदगी ऐं उन जे आदर्शनि ऐं उसूलनि सां तोड़ निभाए सघां। मोहबत पाए मन में रंडा रोड़िया जन, तन जो सराफन अणतोरियो अघायो। रोज़ाना हिलाल पाकिस्तान, कराची, सिंध।